बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे प्यारे हबीब नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो आहे। हदीस पाक रिवायत आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां। साईं जन फरमाइनि था, इन्नल्लाह ला यंजुर इला अजसामिकुम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे हबीब फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे जिस्मनि खे, तव्हांजी सूरतुनि खे न ॾिसंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे दिलि खे ॾिसंदो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त नियतूं असांजूं साफ़ हुजनि। जेको बि असां अमल कयूं अल्लाह जी रज़ा ख़ातिर कयूं। जेकॾहिं सखावत कयूं था या इल्मु फैलायूं था पिया या सदक़ात कढूं था पिया या जेका बि नेकी कयूं था ख़ालिस अल्लाह जी रज़ा ख़ातिर हुजे त इंशा अल्लाह ताला भलायूं थींदियूं ऐं नियतूं साफ़ हूंदियूं त इंशा अल्लाह ताला कामयाबियूं आहिनि। त इन शइ ते दोस्तो ध्यानु कयो, ख़्यालु कयो। हीअ जेका हदीस पाक आहे इहा किताब रियाज़ सालिहीन बाबुल इख़लास मां निकितल आहे। इन खे तव्हां पढ़ो, मुतालिब कयो। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखंदो। हर मामले में ख़ालिस नियतूं रखो, भलाई थींदी।